दिले कम कर दे तेन चूरिया पावा कभी साढ़े भी बैठ बने रे। अब बात हो रही है एक कौए से असांजे अंगण ते अची वेहो ताकि असां इहा उम्मीद करे सघूं चवंदा आहिनि त जॾहिं कंहिंजे आॻियां में को पखी वेंदो आहे त इहो कंहिंजे अचण जो न्यापो आहे। हमारे बरामदे पर बैठोगे तो हम ये गुमान करेंगे कि अब शायद हमारा महबूब वापस आने वाला है।